खिपरो में पहिरियों DSR शहीद फ्याज़ कायम खानी मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट पाक रेंजर्स 35 विंग हथूंगो जे ग्राउंड ते थियो। फाइनल खिपरो ज़िल्मी क्रिकेट क्लब ऐं सियालकोट इंस्टालेन सांगड़ जे विच में खेॾियो वियो, जंहिंमें पहिरियां टॉस खटी खिपरो ज़िल्मी 12 ओवरनि में 99 रन ठाहे ऑल आउट थी वई, जॾहिं त जवाब में सियालकोट इंस्टालेन सांगड़ 2 विकेटनि जे नुक़सान ते टारगेट 6 ओवरनि में पूरो करे पहिरियों DSR शहीद फ्याज़ मेमोरियल क्रिकेट टूर्नामेंट खटे फाइनल ट्रॉफी पंहिंजे नाले करे वरिती। आख़िर में पाक रेंजर्स 35 विंग हथूंगो जे विंग कमांडर मोहम्मद अंबर तरीन, मेहमान ख़ास अॻूणे MLA हाजी खुदाबख्श राजड़, शहीद फ्याज़ जे भाउ रियाज़ कायम खानी, सियालकोट इंस्टालियन जे कप्तान वासिफ सुलहरी खे विनर ट्रॉफी रोक 50,000 जो चेक ऐं हाई स्पीड मोटरसाइकिल ॾिनी, जॾहिं त रनर टीम खिपरो ज़ुल्मी जे कप्तान रहमतुल्लाह पठान खे रोक 35,000 ऐं रनर ट्रॉफी ॾिनी, जॾहिं त मैन ऑफ द मैच जो इनाम सियालकोट इंस्टालियन जे रियाज़ फौजी खे ॾिनो वियो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk